नीगर के अगवा कयो वियो आहे जंहिंखे चवां अछाड़ बंधन। असांखे इहो आहे त SP साहब जंहिंखे चवां नौशहर ज़िलो जंहिंखे चवां IG DIG साहब खे अर्ज़ु आहे त असांजो इहो त असांजो छोकिरो आज़िया कनि। 8 बजे जो टाइम हो जेको सुबुह जो 10-12 हथियारबंद आया आहिनि जेको छोकिरे खे साजन खे अगवा करे विया आहिनि ऐं मौतमार तमामु फेरिंग उन्हनि घणी करे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। जन ख़ासकेली खे अगवा कयो वियो आहे। असां उन जे लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं। असां SSP नौशहर फिरोज़ खे इहा अपील था कयूं त हुननि जे वारसनि जी हीअ दां ॿुधी वञे। सुबुह जो पंहिंजी ज़मीन ते कमु करे रहिया हुया ऐं मरी बिरादरी जा कुझु हथियारबंद उन्हनि जे घरनि जे मथां अची हमिलो कयूं, फायरिंग कयूं ऐं उन्हनि जो नौजवान जेको हिकिड़ो नंढो साजन पुटु मोहम्मद रमज़ान जेको माल सां हुयो जेको हिन महिल ताईं गुम आहे। अपील कई आहे त असांजी मदद कई वञे ऐं असांखे छोकिरो जेको आहे उहो बाज़ियाब कराइनि, न त ॿी सूरत में एहतिजाजी दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन अख़्तियार रबड़ो सां गॾु ताहिर इब्राहिम जो सिंध TV न्यूज़ कंडियारो।